बोलो गोधरी वाली श्याम की जेके जेके सत्संग में आया है तो भाई असां मथे करन वाकई वेठा आहियो सभई हिते आवाज बिल्कुल भी न हुयो भजन में एतिरो सुहिणो भजन जन्म जन्म का साथ है हमारा तुम्हारा। ॾिसो ढोलक वारो भी अची वियो हाणे सभिनी खे जोर जोर सां ॻाइणो आहे। हाँ चङी वेठा वेठा आहिनि। ॾिसो चङा माण्हू भई 6:30 अची वेंदा आहिनि। हाणे जीअं पूनम दीदी वेठा आहिनि 6:30 खां आरती वेठा करनि, 1.5 कलाक ऑलरेडी वेठा आहिनि। हाणे सभई 8 बजे था अचनि त हिननि जा 2 कलाक थी वेंदा न वेही करे, तकलीफ़ पवंदा न जेके अॻु अचनि था। त हिकिड़ो ई टाइम रखो, या त चओ भई ॿिए मंगल खां 8 बजे शुरू करूं सत्संग, हिकिड़ो ई टाइम रखो भई 6:30 सभई पहुची वञो भई जीअं 7:15 पूरो करूं। हाणे बारिश जो टाइम आहे, 7:15 ॿिए मंगल खां पूरो कंदासीं। 6:30 बजे सभई पहुची वञो। मां 6:45 पहुची वेंदी आहियां। मां हमेशह 6:45 दौड़ के पहुची वेंदी आहियां मंदिर में 6:45। हाँ ऐं अची करे आरती करो न बाबा जी। मूंखे चवंदा ॾिसो मां घणे बजे थी आरती करो, बाबा जी पलव चओ, अरदास चओ ऐं पूनम दीदी जो भजन ॿुधो, दीपा जो भजन ॿुधो। ठीकु आहे। हाणे सभई जेके जेके 6:30 बजे ईंदा मथे मंगल खां हथ मथे करनि।